पाकिस्तान पीपल्स पार्टी जो MP नवाब गेवी सरदार खान चांडियो साहब ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी तालके वारनि जो सदर रियाज़ुद्दीन अबड़ो साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। हिननि खां पुछंदासीं त बरसाति जो जेको पाणी ताज़ो बरसाति जो पाणी जेको बलोचिस्तान खां असांजे 0 पॉइंट में दाख़िल थियो आहे उन हवाले सां हिननि कहिड़ा उपाउ वरिता आहिनि। सर पाणी जी छा पोज़ीशन थी बीहे हींअर? पाणी आहे बि पाणी इहो दग ॾियूं था, पाणी खे दग ॾींदा वेंदासीं, जीअं दग ईंदो वेंदो पाणी में हलंदो वेंदो इंशाल्लाह। सर तव्हां जेके कट ॾियारा आहिनि उन खां पोइ पाणी कीअं पोज़ीशन आहे? उन खां पाणी जो जेको ज़ोर सिमुनि ते उन खां घटि थियो आहे। हा ऐं सर हीअ जेके पाणी जीअं डंड में छोड़ थो थिए त कीअं था सम्झो त डंड ते बंद ते दवा थी सघे थो? मुंहिंजा बाबा नेचुरल रस्तो आहे यार, डंड खे को ब्रेक त कान्हे, पर त इहो पाणी ईअं ई टपंदो वेंदो इन बंद सां। अच्छा, माना को बि अहिड़ी ख़तरे जी ॻाल्हि न आहे? अहिड़ी ख़तरे ख़ासि करे वारहं तालके जे जेके यूनियन काउंसिल मीरपुर जे आस पास में ॻोठनि उहे माण्हू परेशान, उन्हनि जे लाइ माण्हू हरूभरू परेशान था थियनि। अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे, अलाह पनाह ॾिनो आहे, को बंदि टुटो कोन्हे। हर शइ पंहिंजी हथ हुन ते तव्हां हिन महिल टपी आया आहियो त बंद जी पोज़ीशन ॾिसो था। हमल डंड में बि वॾी कैपेसिटी आहे पाणी जी, उहा पाणी उतां चढ़ंदो त वरी इहो अॻिते ईअं ई पाणी हलंदो वेंदो पंहिंजे मंछूर ताणी। इन तरीक़े रस्तो इहो आहे बाबा, ॿियो रस्तो कोन्हे। अलाह पनाह ॾे न कंड लाइ परते